सरकार गौसे आज़म नज़रे कर। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, AK सिंध न्यूज़ में ख़बरों अपडेट जो सिलसिलो जारी है। सेवण शरीफ का खबर शामिल कंदा हलूं तो सेवण शरीफ में हाफ़िज़ हाजी ग़ुलाम मोहम्मद सोहू कादरी महमूदी पारां जमायत कादरिया महमूदिया सेवण शरीफ में फ़कीर साईं अब्दुल जब्बार सोहू ऐं ॿी जमायत जे निगरानी में तालके सेवण जे ॿोॾ मुतासिरनि खे रिलीफ ॾियण लाइ कैंप क़ाइमु करे ॿोॾ मुतासिरनि खे राति जो लंगर पचाए उन्हनि जे रिहाइश गाहनि घरनि कॉलेजनि ऐं स्कूलनि में पहुचाए उन्हनि खे ॾिनो वियो, जिते फ़कीर साईं अब्दुल जब्बार सोहू मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जी साईं असां लाल शहबाज़ कलंदर ते सेवण शरीफ में लंगर हलायूं पिया काफ़ी ॾींहंनि खां। बाबा साईं हाफ़िज़ ग़ुलाम मंसूर साहब जन जे हुकुम ते साईं जन जी जेको आहे सो मिलियल जेको वंड आहे उन मां हिते लंगर हलायूं पिया जेके सैलाब में ॿोॾ मुतासिरीन आहिनि सेवण शरीफ में। ऐं साईं जन जा साहिबज़ादा नाना साईं जन बि अचनि पिया रस्ते में आहिनि। इंशाअल्लाह सुभाणे खां असां कैंपूं वधीक लॻाईंदासीं ऐं तमामु ॻोठनि जूं विज़िटूं कंदासीं ऐं तमामु ॻोठनि में वञी उते बि लंगर पहुचाईंदासीं, सामान पहुचाईंदासीं, पाणी ऐं दवाउनि जी कैंप जेका आहे असां मेडिकल कैंप नाना साईं जन अचनि पिया, बाबा साईं हाफ़िज़ ग़ुलाम मंसूर साहब जन जा साहिबज़ादा उहे अची मेडिकल कैंप बि हिते लॻाराईंदा सेवण शरीफ में। हीअ देगूं आहिनि असां 4 लहरायूं आहिनि कंटिन्यू 4-5 बोड़ जूं मानी इहे बोड़ भाॼी मानी नाननि सां हीअ देगूं 4 अॼु लहरायूं आहिनि। अॼु हीअ बि असां कैंपुनि ते वञी उते तक़सीम कंदासीं सैलाब मुतासिरीन खे ऐं इंशाअल्लाह हीअ कंटिन्यू कमु नाना साईं अचनि पिया ऐं सुभाणे शाम जो इंशाअल्लाह बाबा साईं जन पाण बि ईंदा मदीने शरीफ खां वापसि अची विया आहिनि त उहो जमायत जो नालो असांजी जमायत आहे घोंसिया महमूदिया इहो जेको ट्रस्ट ऐं जेको आहे सो बाबा साईं जन जी जेका जमायत आहे कादरी महमूदिया आहे बाबा साईं हाफ़िज़ ग़ुलाम मंसूर साहब जन जी। अच्छा त घणनि ॾींहंनि जो प्रोग्राम आहे? नाना साईं जन अचनि पिया उहे डिसाइड कंदा त घणा ॾींहं लॻाईंदा, 10 ॾींहं था लॻाइनि, 15 ॾींहं या 20 ॾींहं, उहो नाना साईं जन राति अची वेंदा रस्ते में आहिनि। तव्हांजी जमायत हिन खां अवल पहिरीं किथे तव्हां ही कैंप वग़ैरह लॻायूं? बाबा साईं जन से पूरी सिंध में कैंपूं लॻायूं आहिनि। इहो मिठी में, इस्लाम कोट में, मीरपुर ख़ास में, उमरकोट में ऐं दौलतपुर में, दौलतपुर लगोट सफ़न में, जाफ़राबाद में लॻाए आहिनि। बाबा अल्ताफ़ विया विज़िट करे आया, शिकारपुर में ऐं खैरपुर मेहड़ में, पूरी सिंध में बाबा साईं हाफ़िज़ ग़ुलाम मंसूर साहब जन कैंप लॻायूं आहिनि ऐं पूरी सिंध में जेको आहे सो सैलाब मुतासिरीन खे लंगर ऐं राशन पुॼायूं पिया।